हिंगोजा सिंधु दरिया बचाव कमेटी जे सरबराह सैयद ज़ैन शाह चयो आहे त पीपी सिंधु दरिया जो पाणी पंजाब खे विकिणी छॾियो आहे। हाणे वरी एहतजाज जो ड्रामो पिया कनि, जिन खे सिंधी अवाम सुञाणे चुको आहे। जहिड़ो त सिंध जे अवाम जी तारीख़ एहतजाज कैनाल ठाहींदड़ ऐं संदन हामियुनि जा हौसला पस्त करे छॾिया आहिनि। असांजी जिदोजहद कैनाल मनसूबो ख़त्म थियण ऐं सिंध जे वसीलनि जे फुरल जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी। गमबट रैली में शिरकत खां अॻु PTI सिंध जे सदर हलीम आदिल शेख अमीर आज़ाद पवण सां गॾिजी हिंगोजा में इस्तक़बाल लाइ आयल हज़ारे माण्हुनि जे इज्तिमा खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह वधीक चयो त असां सिंधी पाणी विकिरो कंदड़ खे शिकस्त ॾियारींदासूं ऐं दरिया जो सौदो करणु हरगिज़ न ॾींदासूं। लखे सिंधी रोडनि ते निकिता आहिनि ऐं सिंध दुश्मन खे शिकस्त नसीब थींदी। हुन चयो त PP वारा एहतजाज ड्रामो करण बदिरां कैनाल मनसूबे जी जहिड़े नमूने मंज़ूरी ॾिनी आहे अहिड़े नमूने वञी वापसि वठनि। हिन मौक़े ते PTI सिंध जे सदर हलीम आदिल शेख चयो त सिंध सुजाग थी चुकी आहे ऐं करप्ट हुक्मराननि जूं वायूं बताल थी वियूं आहिनि। हुन चयो त सिंध जे अंदरि इनकलाब अची रहियो आहे। सैयद ज़ैन शाह जो इन में अहम किरदारु आहे, जंहिं सिंध जे अवाम में भरपूर सुजागी पैदा कई आहे। हुक्मराननि जमूरियत जे नाले ते मुल्क में बदतरीन करप्शन ऐं अवाम मुख़ालिफ़ एजेंडा ते अमल करे रहिया आहिनि, जिन जा हाणे ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।